अस्सलाम वालेकुम। इलाही सारनि खे माण्हुनि खे इंतज़ारु हो तव्हां बटण ठाहिणु सेखारियां, छो त हीअ बटण जेके मूं ठाहिया इहे मां फेसबुक ते शेयर करे चुकी हुअमि। इन लाइ सभिनी चयो पिया त असांखे जल्दी ॾेखारियो। सो अॼु असां ठाहींदासीं ही कपिड़े सां कवर थियल बटण, फैब्रिक कवर्ड बटन। ठीकु आहे, हीअ कुझु बटण मूं ठाहिया आहिनि। सभिनी खां पहिरियों मां तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ ॾिसो, हीअ कपिड़े जे प्रिंट खे कटे मूं बटण ठाहिया आहिनि। हीअ सभु प्रिंटेड कपिड़ो हुयो मूं वटि। हीअ डिज़ाइन तव्हां ॾिसो, कलर्स ॾिसो, मूं कपिड़े खे कटे करे हीअ डिफरेंट प्रिंट आहिनि। हीअ आहे, हीअ त कार्टून कैरेक्टर आहिनि, स्नूपी कार्टून जा। सो हीअ आहे, हीअ ॾिसो पिया, हीअ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे कपिड़नि मां टुकड़ा कटे मूं उहे बटण ते कवर कया आहिनि। उनखां अलावा कुझु बटण अहिड़ा आहिनि जेके मूं पाण पेंट कया आहिनि। उहे फैब्रिक मार्कर सां पेंट करे मूं हीअ बटण ठाहिया आहिनि। हीअ ॾिसो, हीअ बर्ड आहे, नंढिड़ो पखी, हीअ वण, हीअ लव लिखियल आहे, हीअ कप केक आहे ऐं हीअ कैक्टस आहे। ठीकु आहे, त अगरि तव्हांखे पेंटिंग अचे थी त तव्हां फैब्रिक पेंट सां पहिरियों कपिड़े जे पीस ते पेंटिंग करणी आहे, उनखां पोइ उनखे हिन ते कवर करिणो आहे। ईअं न त बटण ठाहे पोइ पेंटिंग कयो त उहो ख़राबु थी वियो त ज़ाया थी वेंदो। ठीकु आहे, अहिड़ी तरह सां कुझु बटण अहिड़ा बि आहिनि जेके मूं हथ सां एम्ब्रॉयडरी कई आहे। हीअ ॾिसो, हिन ते लिखियल आहे सनशाइन, हीअ फ्रेंड्स फॉर एवर, ऐं हीअ आहे लव। हीअ मुख़्तलिफ़ बटण आहिनि जेके मूं हथ सां कलर्ड पहिरियों कपिड़ो खयो आहे प्रिंटेड, उन ते भर्त भरियो अथमि ऐं पोइ हिननि बटणनि ते हिननि खे कवर कयो आहे। त इहे मुख़्तलिफ़ मेथड आहिनि जेके इस्तेमालु करे सघजनि था। हाणे तव्हां ॾिसो, सभिनी खां पहिरियों असांखे खपंदो कपिड़ो। हीअ प्रिंट्स तव्हां ॾिसो, हीअ नंढा नंढा सना सना, अगरि ॿारनि लाइ ठाहिणा आहिनि त कार्टून वारा प्रिंट्स आहिनि। हीअ ॾिसो, हीअ सना सना प्रिंट्स, हीअ आहे। ठीकु आहे, हीअ ॾिसो। सो अहिड़ा प्रिंट हुजनि, छो त वॾो ऐं थुल्हो प्रिंट हूंदो त बटण त नंढा हूंदा आहिनि त उनखे कवर न करे सघंदो। उनखां सवाइ हीअ बटण जहिड़ी साइज़ जा तव्हांखे ठाहिणा हुजनि, नंढा वॾा मीडियम साइज़, उहो डिपेंड करे तव्हांजी ज़रूरत ते, त तव्हां उहे ठाहे सघो था। ठीकु आहे, ऐं हीअ कपिड़ो थी वियो, बटण थी वियो, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रील। जहिड़े क़िस्म जो तव्हां बटण ठाहियो, कोशिशि कयो उन रंग जो तव्हां रील खणो, ऐं सुयूं उन्हनि में धागा विझी रखो। हिकिड़ी सुई सां अगरि ठाहींदो, बार बार तव्हांखे धागा बदिलाइणा पवंदा। इन लाइ बटन सुईनि में ॿ 3 रंगनि जा धागा विझी रखिजनि। ॿी शइ खपंदी असांखे, ही पॉलिस्टर फाइबर। हीअ रेशो आहे जेको विहाणनि में सवड़ियुनि में भरिजे थो, नायलॉन जो। ठीकु आहे, त इहो आराम सां कपाई दुकाननि तां मिली वेंदो आहे, त तव्हां इहो वठी सघो था। ऐं उनखां पोइ बटणनि जी त मूं वटि हमेशह कलेक्शन हूंदी आहे, त जॾहिं ज़रूरत पवंदी आहे त मां पंहिंजे हिसाब सां कढी इस्तेमालु कंदी आहियां। हाणे असां अचूं था, ठाहियूं था बटण। हीअ ॾिसो, हीअ आहे मूं वटि हिकिड़ो नंढिड़ो रेबिट आहे, प्रिंट मां मूं कटियो आहे। इन पीस खे मां कवर कयां थी हिन बटण ते। ऐं जंहिं साइज़ जो बटण हुजे, कपिड़े जो साइज़ लाज़मी उनखां सर्किल वॾो कटिणो आहे, छो त हीअ असांखे हिनखे चौधारी कवर करिणो आहे, त एतिरो हुजे जो आराम सां हिन जे मथां वेढ़िजी वञे। हाणे सभिनी खां पहिरियों अचो त स्टार्ट कयूं था। असां हिन सर्किल खे चौधारी टोपो ॾेई वेंदासीं। कोई हिन जी वट नाहे वराइणी, कपिड़े खे मोड़णो बिल्कुलु नाहे। असां हिनखे सिंपल सिधे टाके सां, सिंधीअ में सिधो टाको, अंग्रेज़ी में चवंदा आहियूं रनिंग स्टिच। हीअ सिधो टाको हणी असां हिनखे चौधारी सिबी वेंदासीं। ऐं हीअ तव्हां जेका आहिनि रेशमी कपिड़े मां ठाहे सघो था, सिल्क मां, साटिन मां, ब्रोकेट, बनारसी, ऐं पंहिंजे कपिड़नि ते अगरि तव्हांखे हणणा आहिनि त तव्हां उन्हनि मां इहे ठाहे सघो थियूं। कपिड़े जी का बि पाबंदी न आहे त कहिड़े मां ठहंदा, साइज़ जी बि का पाबंदी न आहे, तव्हांजी पसंदि, तव्हांजी मर्ज़ी आहे। हूअं हमेशह असां बाज़ारि मां ठाराईंदा आहियूं, ॾेईंदा आहियूं कपिड़े जा पीसिस, त उहो असांखे मशीन ते ठाहे ॾींदा आहिनि। पर हिकिड़ो आसान तरीक़ो आहे। ऐं हिन में जेकॾहिं तव्हां पुराणा बटण इस्तेमालु कयो, किन कपिड़नि तां लथल हुजनि, पुराणा हुजनि, त उहे बि आराम सां, छो त हीअ ढकिजी था वञनि, कवर थी था वञनि, इन लाइ को मसइलो न आहे। हीअ ॾिसो, हिनखे मां चौधारी टोपो ॾेई वई आहियां, सिधो टोपो, ऐं धागे खे हिते ॻंढि ॾिनल आहे, हीअ नॉट लॻियल आहे। ठीकु आहे, हाणे सभिनी खां पहिरियों असां हिन जे विच में थोरो ई फाइबर रखंदासीं। हीअ ॾिसो, मूं खयो आहे एतिरो पीस, ऐं
हिन में हिनखे फैलाए छॾिणो आहे, ॻंढो करे हिकिड़े हंधि नाहे रखिणो, बल्कि हिन पूरे सर्किल में टोपे जे अंदरि ई अची वञे। ऐं पोइ हीउ बटण ॾिसो मूं वटि आहे, ऐं हीउ ॾिसो पिया हिनखे ग्लू लॻल अथव, हीउ लथल आहे कंहिं ॿी शइ त कंहिं बैग ते लॻल हो उतां लथो, त पोइ वरी मां शयूं जीअं त उछलाईंदी न आहियां, संभाले रखंदी आहियां, त हीउ उन तां लथल आहे। हाणे हीउ हिन जो अंदरां डीप पासो आहे ऐं हीउ पोयां उभरियल पासो आहे, त असां उभरियल पासो हेठि रखंदासीं त जीअं हीउ ॿाहिरां ही उभरियल अचे। ठीकु आहे, हाणे टोपो ॾेई वियासीं सर्किल खे, पॉलिस्टर रखी, मथां बटण रखियो। हाणे असां हिन धागे खे छिकींदासीं, हीउ हिन धागे खे बिल्कुलु छिके वञो। हीउ ॾिसो पिया, हीउ सॼो छिकिजी वियो, धागो बटण ढकिजी वियो। ऐं हिन पासे ॾांहुं हीउ रेबिट जेको आहे असांजो पूरो बटण जे विच ते आयो आहे। ऐं इहो टाका हणण खां पहिरियों असां इहो चेक कंदासीं त हीउ जेको असांजो डिज़ाइन आहे पूरे सेंटर ते अचे। हीउ पूरे सेंटर ते मूं फिक्स कयो आहे। ऐं हाणे असां हिनखे अञा छिकियूं था, हीउ काफ़ी सारो छिके, ऐं पोइ हाणे ॾिसो हीउ हिनखे मां टाका हणंदमि त जीअं हिन जा सभु किनारा छिकिजी हिक ॿिए सां बंदि थी वञनि ऐं खुलण जो को बि इम्कान न रहे। हीउ तव्हां ॾिसो, ॾिसो ही 3-4 पासनि खां, बल्कि कोशिशि कयो त चौधारी कपिड़ो जेको आहे टाकनि में कवर थी वञे, को पासो को पीस रहिजी न वञे। हीउ थी वियो सॼो, ठीकु आहे। हाणे असां हिनखे हिकु ॿ टाका हणंदासीं हिनखे पको करण लाइ, हिनखे फिक्स करण लाइ, जीअं खुलण जो को इम्कान न रहे। हीउ असांजो हाणे बटण थी वियो रेडी। ऐं मूं हमेशह चयो आहे त कागज़ ऐं कपिड़े कटण जी कैंची अलॻि अलॻि हुजे, छो त कागज़ कटण सां कैंचियूं मुॾियूं थी वेंदियूं आहिनि, पोइ कपिड़ो न कटींदियूं आहिनि। ॾिसो हीउ असांजो बटण रेडी आहे, सुठो थो लॻे। हाणे हीउ बटण असां छा छा ते यूज़ था करे सघूं। हीउ बटण मूं तव्हांखे फ़ोटो फ्रेम सेखारियो हो, उनखे असां जेको कपिड़े जे गुलनि सां योयोस सां कवर कयो हुअसीं, उनखे योयोस सां डेकोरेट कयो। ऐं जेकॾहिं हीउ बटण हुजनि हा उन महिल ठहियल, त मां उन्हनि बटणनि सां हणा हा। सो अगरि तव्हां मां को फ्रेम ठाहे त तव्हां आराम सां हीउ बटण उन ते सजाए सघो थियूं। ऐं जेकॾहिं कंहिं उहा वीडियो न ॾिठी आहे त मां हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन बॉक्स में उन जो फ़ोटो फ्रेम जो लिंक ॾियां थी, तव्हां चेक करे सघो था। ठीकु आहे, सो हिन में मटीरियल्स ऑलमोस्ट तव्हांजे घर में मौजूदु आहिनि। कपिड़नि जा टुकड़ा, बटण भले पुराणा फिटल हुजनि, रंग ख़राब थी वञनि, का ॻाल्हि न आहे, बसि बेस खपे असांखे हिकिड़ी। पॉलिस्टर ई हिकु दफ़ो थोरी वठी रखंदव त मां हीअ तमामु घटि यूज़ थिए थी, इलाही सारी हलंदी। ऐं रील बि आमतौर ते घर में हूंदा ई आहिनि। ऐं उन खां अलावा जेकॾहिं गिफ्ट ठाहियो थियूं, गिफ्ट पैक करे ॾियूं त असां उन जे मथां ई हणी था सघूं डेकोरेट करण लाइ गिफ्ट बॉक्स खे। नंढनि ॿारनि जे फ्रॉकनि ते अहिड़ा कार्टून वारा ठाहे हणजनि, वॾनि जे कपिड़नि ते वॾनि वारा। ऐं हीअ काज में कोन लॻंदा, छो त हीअ डायरेक्ट हीअं रखी ऐं पोइ असां हिनखे चौधारी हेठां टाका हणी वेंदासीं, त कपिड़े ते हीअ फिक्स करणु आहे, छो त हीअ डेकोरेशन जे लाइ आहे, हीअ काज में हणण जे लाइ न आहे। ऐं हेॾा वॾा बटण काज में विझण में ॾुखिया आहिनि। उन खां अलावा मूं वटि 2 वॾा बटण आहिनि, ऐं हीअ 3 हींअर ठाहियो आहे। हीअ त ॾाढा वॾा आहिनि, हीअ कपिड़नि ते कोन हणंदासीं। हिननि जो मां कहिड़ो यूज़ कंदमि, हिननि जो मां छा कंदमि, इहो वरी मां ईंदड़ कंहिं वीडियो में इनशाला तव्हांखे सेखारींदमि। तव्हांखे ॾाढो वणंदो, तव्हांजे ॿारनि खे बि वणंदो। सो कोशिशि कजो, ठाहियो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो वणी हुजे, हीअ क्राफ्ट, हीअ कमु तव्हांखे पसंदि आयो हुजे, त तव्हां वीडियो लाइक ज़रूरु कयो, शेयर कयो पंहिंजे फ्रेंड्स सां, फैमिली सां, जीअं ॿिया बि हिन मां फ़ाइदो वठनि। का ॻाल्हि न वणे तॾहिं बि कमेंट करे ॿुधायो त तव्हांखे हिन मां कहिड़ी शइ पसंदि न आई। को सवाल हुजे तॾहिं बि तव्हां कमेंट में लिखी सघो था। ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। अगरि ज़िंदगी रही त मुस्तक़बिल में अञा बि इलाही सारियूं शयूं मां तव्हांखे ठाहिणु सेखारींदमि। सदाईं गॾु हूंदासीं इनशाला। ऐं पंहिंजी ॿोलीअ सां हमेशह प्यारु कयो, पंहिंजे टाइम खे सही कमनि में इस्तेमालु कयो, वक़्तु ज़ाया न कयो। ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अलाह वाही।